हाणे अॼोके प्रोग्राम नज़म गज़ल गीत जी शुरूआत कयूं था हिकु अदबी ख़त सां। ज़ुल्फ़ी शामुन जहिड़े एहसासनि सां सिंगारियल हीअ अदबी ख़त जंहिंमें मेघ मल्हार पिरीअ जी प्यार ऐं दिलरुबा निहार जहिड़ा लफ़्ज़ पलटायल आहिनि। हीअ ख़त लिखियो आहे थरपारकर जे ॻोठ ॾेणियूं लंजा खां अलाह ॾिने हालाणी। कातिब लिखनि जीअं लायो लाम अलफ़ से असां सजण ईअं रहियो आहे रूह में। बशीर भाउ मुंहिंजो साल 2007 खां वठी अॼु 2019 जे आख़िरी पलनि ताईं ऐं 2020 जे हिन शुरूआती हिसे ताईं 12 सालनि जे डिघे अरसे दौरान रेडियो जी दुनिया सां रूह जो रिश्तो रहियो आहे ऐं रेडियो सां दौरान मुंहिंजी ज़िंदगी जो सफ़र सुहानो सफ़र गुज़रियो आहे। किताबनि सां दोस्ती खां वेंदे मुंहिंजे कलमी पोरे ताईं सभु कुझु रेडियो जी पैदावार आहे। हिन हकीर हालाणी खे जॾहिं अॼु के दोस्त सुञाणनि था त उहो रेडियो जूं महिरबानियूं आहिनि। रगुन में दिलि बरी मुर्की चरी हर लफ़्ज़ ते तड़पी लॻाए रेडियो सीने थोरो सुरकी घणो फतकी पिरीअ खे मूं ॾिठो नाहे पिरीअ खे मूं ॾिठो नाहे चई सुरकी लुछी तड़पी उथी आहे मिठी जाना। सच पुछी त बशीर भाउ तुंहिंजे माखी लार जहिड़े मिठड़े आवाज़ ऐं अलबेले अंदाज़ सां मुंहिंजे रूह जो रिश्तो प्रोग्राम मिडनाइट शो जे सिलसिले सोचनि जी सुरहाण खां शुरू थींदे सोचूं सुर्ख गुलाब ऐं यादगिरियुनि जा सैलाब खां सिक ऐं सारुणियुनि ताईं आईना ऐं अक्स खां सबरंग सांवल जे सिलसिले अंदर जा अहसास ऐं तूं यादि वरी आए खां महिराण जा मोती ताईं ईअं ई ॻंढियल रहियो जीअं ॻंढियूं मंझि ॻंढीर। मूं जॾहिं खां बाहूं ते हवाउनि आधार तुंहिंजो आवाज़ कनाइण शुरू कयो हो उन्हनि ॾींहंनि खां वेंदे अॼु ॾींहं ताईं तुंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ मुंहिंजे मन अंदरि अहिड़ो त पेच पातो आहे जंहिंखे आऊं शायदि ज़िंदगी भर जुदा करे न सघां। तुंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में कुदरत वारे अहिड़ी त कशिश समाई आहे जो मूं तुंहिंजे प्रोग्रामनि जी रिकॉर्डिंग उन्हनि माण्हुनि खे बि रूह जे कननि सां ॿुधंदे ॾिठो आहे जेके अक्सर आशिक़ मजबूर आहे जहिड़नि फज़ूल फिल्मनि ते झूमंदे वक़्तु विञाए छॾींदा आहिनि पर खेनि को इल्मी अदबी रेडियाई प्रोग्राम ॿुधंदे कावड़ ऐं क्रोध भाकरनि में भरे वठंदो अथनि। बकौल न्याज़ पिताफी जे त भले कोयल करे कूकू तुंहिंजो आवाज़ ॿी शइ आहे। इन्हे में को बि वधा न आहे त तुंहिंजे प्रोग्रामनि में कचो फिको मवाद मोकिलींदड़ मूं समेत केतिरा ई दोस्त तुंहिंजे इल्मी अदबी प्रोग्रामनि मां लिखण जो आगाज़ कंदे अॻिते हली लफ़्ज़ी रांदि जा कारीगर बणिजी विया ऐं अॼु अदबी खेत्र में अनमोल लफ़्ज़नि जो ॿिज छटे पंहिंजो नाव अदबी दुनिया में निर्वार करे रहिया आहिनि। बकौल मजादी जरवार जे त ख़ुदा तोखे बख़्शी या इज़त बशीर करीं थो सभिनि सां तूं मुहबत बशीर अदीबनि खे अर्पी तो शोहरत बशीर लफ़्ज़नि जी तो वटि आहे दौलत बशीर। अॼु जॾहिं माज़ी जे महबूब पलनि सारुनि जे सुप में यादगिरियुनि जा ॿ टे बुक बाजर जे दाणनि जा छंडिया त मुंहिंजो उहो महबूब माज़ी थूहर जे हंज में वेठल माखी जे मानारे जीअं मन ते तरी आयो आहे जंहिंमें वाकई माखी जे रस जहिड़ो चस्ब आहे त इल्मी अदबी दुनिया ॾांहुं वठी ईंदड़ गसब आहे। कायो कमायो मोती मूं न वणजिया सईअ जो सैद चए वखर विहायोम हेड़ो हाल संदोम तोह तुंहिंजे उबहां। सच त छा ॻाल्हि कजे उन महबूब माज़ी जी जॾहिं भागांडर भिट ते बीठल कंहिं झूने कुंभट जे तार में रेडियो टंगे आधी राति ताईं तुंहिंजे प्रोग्राम जो इंतज़ारु कंदे अखियुनि खे ओजागनि जी ट्यास ते टंगे छॾींदो हुअसि ऐं कॾहिं कॾहिं तुंहिंजी ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबु तुंहिंजो प्रोग्राम नशर न थियण वारो सदमो आसरवंदड़नि अखियुनि में कटर वांगुरु हर हर हुटकंदो रहिजी वेंदो हो ऐं वरी हिकु हफ़्ते जो इंतज़ारु ॼण त सदियुनि जी सदा बणिजी बार बार रोलाकिन जे जहान में रोले छॾींदो हो। पलियां पलियो न रहे निरतूं नींह निभ घिड़ा घोरियो जिंदड़ो उथल मुंहुं अपार जिनी मन मिहार हलण मुंहुं हक़ थियो। हाणे त उहो भागांडर जी भिट ते बीठल झूनो कुंभट बि नज़र नथो अचे जंहिंजे टार में रेडियो टंगे तुंहिंजो आवाज़ कनाईंदो हुअसि। उहो झूनड़ो कुंभट बि अलाए त कंहिं वाढे जे वर चढ़ी ओठो हर बणिजी खेतर खेड़ण जे कमु आयो या वरी इस्माइल म्याणू जे अणथक वजूद जे वर चढ़ी को ग़रीबाणो झुगो ठहियो जंहिंखे झटपट कको ई खाई ख़तमु करे छॾियो। बस बशीर भाउ
वक्त वक्त जी ॻाल्हि आहे। हाणे त हिन जदीद दौर में रेडियो ॿुधण लाइ न कंहिं वॾी भिट ते वञी वेहण जी ज़रूरत आहे, न कंहिं चौरे जी चोटीअ में डिघी तार ॿधण जी तकलीफ़ करणी आहे। बसि पंहिंजे मोबाइल सेट में FM